न असांखे ज़मानतूं था ॾियो, न असांखे मुलाक़ातूं था ॾियो, न असांखे कोर्ट घुरायो था, भला केस हलाए असांखे उन्हनि एविडेंस जे थ्रू सज़ाउनि में मोकिलियो त असां सज़ाऊं भोॻियूं। तकलीफ़ूं भाउरूं भेनरूं ऐं उहे घर जेके घर जा पालनहार जेलुनि में पिया आहिनि, उन्हनि जा चुल्हा विसी विया आहिनि, उन्हनि कर्ज़ खणी खणी माण्हुनि खां हाणे त कर्ज़ जी बि उमेद ख़तमु थी वई अथनि। त असांखे उहा सॼी मनशियात, उहा सॼो जेको बिज़नेस आहे उहो कामोरनि सां ऐं पुलिस सां लिंक्ड मिलंदो। सभ खां पहिरियां त असांखे उन जे लाइ स्ट्रगल करणु घुरिजे, छो त आवाज़ इन लाइ हू बंदि कनि था त जीअं हू इहे सॼो कुझु बिज़नेस ऐं सॼो इहो कारवार ऐं इहो जेको बि लुट फुर सां गॾु क़तल गारत गरी आहे या हिक ॿिए खे ॾहकाए ऐं उनजे माल मिल्कियत ऐं उनजी सुञाणप ऐं ज़ीनी तरह उनखे मफ़रूज़ कार्रवाई नथी करे, डीलर नथी गिरफ़्तार करे, जेके मेन में वॾे में वॾा सिंध में डीलर आहिनि, छा रीज़न आहे हिननि? ॾिसो, तव्हांखे बि ख़बर आहे, ऐं ॻाल्हाइण जो आहियां सफ़ा ओपन। बाबा इहा शइ अचे किथां थी? बुनियादी सवाल ॾांहुं असांखे, मूंखे हिकिड़ी का तकलीफ़ हुजे मैदे जी ऐं डॉक्टर मूंखे ॾे गोॾनि जे सूर जी दवा, या मूंखे पेरनि जे लाइ मालिश ॾिए त मां इहो तेल थी वञी मालिश करे, सां हल न थींदो। असांखे ॾिसणु पंहिंजूं सरहदूं ॾिसणियूं पवंदियूं जितां इहा शइ अचे थी, ऐं उहे असांजा जेके चवनि था त तव्हां सुम्हो था असीं जाॻूं था, जॾहिं असां सुम्ही पिया आहियूं ऐं तव्हां जाॻो था, तव्हांजे जाॻण जे हूंदे उहे इहे अहिड़ो मुनशियात अचे कीअं थी? ऐं वरी जॾहिं असां पंहिंजे हेठी लेवल ते इन सॼे सिनारियो खे ॾिसंदासीं त असांखे उहा सॼी मनशियात, उहा सॼो जेको बिज़नेस आहे उहो कामोरनि सां ऐं पुलिस सां लिंक्ड मिलंदो। त जेसीं ताईं सरकार जंहिं कसम खयो, जंहिं वोट वरितो, उहा अवाम ॾांहुं जवाबदार नथी थिए, तेसीं ताईं इहो मसइलो ख़तमु न थींदो। छो त वॾे में वॾो पैसो जेको आहे उहो रुॻो हिते ई न, दुनिया जे वॾनि मुल्कनि में बि मनशियात जो जेको पैसो आहे, हथियारनि जो जेको पैसो आहे, स्मगलिंग जो पैसो आहे, उहो बजटुनि खां बि वॾो आहे। हाणे इन सॼे खे बि वरी मां उन साॻे जवाब में खणी ईंदुमि, जेसीं ताईं असां ऐं तव्हां, असां चवंदा आहियूं मां सहाफ़ी आहियां, मुंहिंजो कमु रुॻो सवाल करणु आहे। भाॼी सहाफ़ी दुनिया जी तारीख़ में पढ़ो त सहाफ़ी मज़ाहिबत जे मैदाननि ते बीठा आहिनि। हिकिड़नि अदीबनि खे चवंदासीं असांजो कमु लिखणु आहे, पर दुनिया जे इनकलाबनि जी तारीख़ पढ़ंदव त अदीबनि जे हथनि में बंदूकूं बि आहिनि, कलम खीसनि में हथनि में बंदूकूं आहिनि। शाइर जेके आहिनि, जेके गीत चवनि, पर उहे गीत बि चवंदा रहिया आहिनि ऐं उन्हनि इंसान दुश्मननि सां ऐं पंहिंजे मुल्कनि ऐं पंहिंजे समाजनि जे दुश्मननि सां बि हू जेके आहिनि लगातार विढ़ंदा रहिया आहिनि। इन सॼियुनि शयुनि खे असांखे पंहिंजे पाण मां शुरू करिणो पवंदो। हिते मनशियात आहे, उहा मनशियात हितां जा माण्हू ई ख़तमु कराए सघनि था, छो त जेके इदारा जोड़िया विया आहिनि उहे इदारा उन्हनि जा पार्टनर थी विया आहिनि। मां हाणे वधीक छा ॻाल्हाइजे, छो जो हिते हुननि अहिड़ा कानून ठाहिया आहिनि त तव्हां अदालत ते सुवाल नथा करे सघो, तव्हां सदर ते सुवाल नथा करे सघो, फलाणियूं तरमीमूं थियल आहिनि, तव्हां फलाणे ते नथा ॻाल्हाए सघो। जंहिं मुल्क ऐं जंहिं कानून में ॻाल्हाइण ते पाबंदी हुजे, सभ खां पहिरियां त असांखे उन जे लाइ स्ट्रगल करणु घुरिजे, छो त आवाज़ इन लाइ हू बंदि कनि था त जीअं हू इहे सॼो कुझु बिज़नेस ऐं सॼो इहो कारवार ऐं इहो जेको बि लुट फुर सां गॾु क़तल गारत गरी आहे या हिक ॿिए खे ॾहकाए ऐं उनजे माल मिल्कियत ऐं उनजी सुञाणप ऐं ज़ीनी तरह उनखे मफ़रूज़ करिणो आहे, इहो सॼो कुझु हिकिड़ो जेको मामिलो आहे उहो न अदालतूं हल करे सघनि थियूं, न थाणा, न असेंबलियूं, उहो वरी बि आवाम खे, छो जो आवाम सभ खां वॾी ताक़त आहे। जेको असेंबली में माण्हू मोकिले थो, जंहिं मां ई ब्यूरोक्रेट्स तयारु थियनि था, जंहिं मां ई एजेंसियूं जा माण्हू बि अचनि था, पर उहे जे विकामजी वञनि था। त असांजे माण्हूअ खे, जेको 7 करोड़ सिंधी आहे, उनखे पंहिंजे ईंदड़ नसुलनि जे लाइ ऐं पंहिंजे बचड़नि जे लाइ, पंहिंजे नंगनि जे लाइ, धीअरुनि जे लाइ हिकिड़ो पुरसुकून पुरअमुन समाज जोड़ण जे लाइ पंहिंजे शाम मां निकिरणो पवंदो, पंहिंजे सुख मां निकिरणो पवंदो, पेट सां पथर ॿधणो पवंदो। छो त इहो मुमकिन ई कोन्हे त बिना तकलीफ़ जे तव्हां तख़लीक़ करे सघो। तख़लीक़ चाहियो था, सुठाई चाहियो था, बहितरी चाहियो था, त पोइ तव्हांखे चुरपुर जिदोजहद अॻिते वधिणो। हुकूमत जा सफ़ा अहिड़ा कि नुमाइंदा गुंगा ॿोड़ा थी विया जो उनजे ख़िलाफ़ को क़दम न आहे, भली माण्हू मारे थिए न माइनि था रेप कनि सरेआम, उहे उनखे बसि सज़ा न कढा, थाणे न बदिलंदियूं। इहो भला छा आहे? सिंध इहो पुलिस नथी करे, इहो पॉलिसी जुड़ियल आहे। पुलिस में अहलियत ई कोन्हे, उन्हनि खे पंहिंजे इदारे हलाइण जी अहलियत कोन्हे, त माण्हू मारणु त तमामु वॾो, छो त उन्हनि खे ख़बर आहे त इन जे इन्वेस्टिगेशन, इन जा मरहला कहिड़ा आहिनि। इहा सॼी उन्हनि पॉलिसी ठाहे रखी आहे त माण्हू मारियो
माण्हुनि खे गिरफ़्तार कयो, कंहिंखे नशे में, कंहिंखे चोरीअ में, कंहिंखे ॿकरीअ जे केस में। तव्हांजे आॾो आहे न भला मुर्तज़ा जतोई हेॾो वॾो माण्हू आहे, अणखुट ज़मीनूं आहिनि, मिल्कियतूं आहिनि, हाणे उनजे मथां तव्हां धाड़नि जा ऐं मोबाइल फोन जा ऐं ॿकरी जूं चोरियूं हणो, त अहिड़े सरिश्ते में, अहिड़े निज़ाम में कंहिं माण्हूअ खे हाफ फ्राए करणु, फुल फ्राए करणु, मां ईअं सम्झां थो जीअं फिल्मुनि में सुपारी ॾिबी आहे त तव्हां फलाणे माण्हूअ खे कंहिं तरीक़े सां हटाइणो आहे, पोइ को न को कूड़ो केस बढ़े ऐं उनखे पुलिस मुक़ाबिलो ऐं ॿिया टिया इहो करे ऐं हिकिड़ो बिज़नेस पिया था हलाइनि थाणनि जे अंदरूं, ऐं उन बिज़नेस में रुॻो थाणो नथो हले, उन बिज़नेस में हिकिड़ो वॾो मथे ताईं जो सरिश्तो हले थो। तव्हांजे आॾो आहे नादर जमालीअ जो केस। नादर जमाली जेको लखे रुपया विराए पियो मिसकीननि में ऐं ॾुखायलनि में, मोॾ वारो मसइलो हुजे या ॿिया मसाइला हुजनि, उनजे मथां ॿकरीअ जो केस, उनजे मथां अहिड़ा अहिड़ा केसिस जेके उन्हनि ॾींहंनि में, माना 6 तारीख़ केस आहे, 7 तारीख़ माण्हू मरियो थो वञे ऐं पुलिस खणी थी वञे, दुनिया ॾिसे थी ऐं उन माण्हूअ खे हू ॿारे उछले था वञनि। त इहो सॼो कुझु जेको आहे, मां अॻ में बि चवंदो आहियां त पुलिस खे त ताक़त ई कोन्हे त उहो कंहिंजो कखु बि ॿीणो करे सघे। इहे उन्हनि खे पावर्स आहिनि ऐं इहे पावर्स उहे ई था ॾियनि जेके खंभे गुम कंदा हुया पहिरियों सियासी कारकुननि खे, हाणे उहो सॼो कमु हू पुलिस खां वठनि था। जॾहिं पुलिस खां हू 4 कम पंहिंजा वठनि था त 8 कम पुलिस वरी पंहिंजा उन्हनि में करे थी छॾे, छो त उनखे ख़बर आहे त आउं हिते कंहिं लखे रुपया जेके ही कमाईंदुमि उनजो मूंखां पुछाणो न थींदो। ऐं हूअ बि जंहिं मुल्क में तव्हां वज़ीर आज़म खे गोली हणी मारे छॾियो, हिकिड़ो बि न, 2 वज़ीर आज़म मारे छॾियो, या हिकिड़े वज़ीर आज़मनि खे तव्हां ॿाहिरि मुल्क सरकारी दौरे ते इतला ॾिनो त तूं वज़ीर आज़म न आहे रहियो, त अहिड़े सिस्टम जे अंदरि हाफ फ्राए फुल फ्राए त अञा नंढिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि। हाणे हीउ जेको आसिया खोसो जो केस आहे, बाबा हिकिड़ो माण्हू तव्हांजे चवण मुताबिक़ त उहो मुलज़िम आहे, ॾोहारी आहे या जेको कुझु बि आहे, उहो नथो मिले, तव्हां उनजी फैमिली खणी था अचो, कहिड़े कानून में आहे त तव्हां हिकु ॾोहारीअ जे करे, उहो न मिलण जे करे उनजो मासूम माण्हू खणी अचो। फ़र्द ॾोहारी थी सघे थो, घर जो घर त ॾोहारी कोन्हे, पर जे घर जो घर बि ॾोहारी आहे त उहो ॾोह जंहिंजी इन्वेस्टिगेशन या जंहिंजे करे तव्हां विया हो उन में अगरि उहे ॿिया घुरबल न आहे त तव्हां न खणी, कंहिंखे बि नथा खणी सघो। पर खणणु ग़लति, पर औरत खे ऐं मासूम ॿारनि खे ऐं ॿुढड़नि खे खणणु तव्हां वधीक ग़लति। उन खां पोइ वरी उनजो गैंग रेप थिए माना थाणनि जे अंदरि, आउं सम्झां थो त इन जे आॾो हाफ फ्राए फुल फ्राए जी त अहमियत रहे ई नथी। त जॾहिं असांजूं न्याणियूं महफ़ूज़ न आहिनि ऐं असांजा कानून जूं वर्दियूं पातल माण्हू उहे गैंग रेप कनि ऐं उहो साबित थियनि, मेडिकल रिपोर्टूं अची वञनि, उहे गिरफ़्तार थियनि, त भई इहो ॿुॾी मरण जो मक़ामु आहे। ऐं असांजे लाइ, असीं जेके माण्हू आहियूं, सहाफ़ी, अदीब, दानिश्वर, सियासी कारकुन, इहो असांजी ज़िम्मेवारी आहे त असां इन जबर ऐं इन वॾी ज़्यादतियुनि जे लाइ आवाज़ु सगारो कयूं। हू इन जे करे इहो जबर ऐं ज़ुल्म ऐं इन लेवल ते अची विया आहिनि जो असां ख़ामोश थी विया आहियूं। असांखे ख़ामोशी टोड़नी पवंदी ऐं क़ुर्बानी ॾियणी पवंदी। असां इहो चऊं त असां ॾाढा भला कपिड़ा पाए भलनि गाॾियुनि में घुमूं ऐं भलनि होटलनि में वेही सेमिनार कयूं, इन सां हल न थींदो। जेसीं ताईं तव्हां पंहिंजी घणाई जेका अभरे सभरे हालत जीए थी, जेसीं ताईं उन सां न बीहंदो, उनजे ॾुख सुख में न बीहंदो, तेसीं ताईं तव्हां पंहिंजी क़ौम खे, हिन समाज खे, हिन सिस्टम खे न त बहितर करे सघो था ऐं न ई इन सॼे ज़ुल्म मां हू निकिरी सघंदा। ईअं न आहे त हू ग़रीब आहिनि इन जे करे मारिया वञनि था, हिते त तव्हांजे आॾो आहिनि, अमीर बि कोन था बचनि। इन लाइ अचो त हिक ॿिए जी वाहर कयूं, ॿियो को बि रस्तो। अच्छा इनाम सिंधी सियासी सूरत हाल कीअं कंदे ऐं तव्हांजे जेके केस हलनि था पिया, तव्हांजो छा चवणु? ॾिसो, सिंध जी सूरत हाल त हिन वक़्तु बिल्कुलु उघाड़ी थी चुकी आहे। 2-4 ॾींहं अॻु जी कहाणी आहे, कल्ह जी कहाणी आहे। कराची अंदरि गुल जेको आहे त बिज़नेस सेंटर आहे हिकिड़ो, उनखे जेका बाहि आई आहे जंहिंमें किरोड़नि जो, अरब खां वधीक जो हिकिड़ो नुक़सानु त धार थियो आहे, पर उन में माण्हू जेके आहिनि त सड़ी मुआ आहिनि। ऐं उनखां अलावा ॾिहाड़ी सिंध अंदरि रेप जा केस, खमिजण जा केस, अगवाउनि जा केस, लुटफुर जा केस, फुल फ्राए हाफ फ्राए जा केस पिया था वधनि। सिंध जी सूरत हाल कंहिं बि तरह सां न त चङी आहे न ई बोचारी आहे, बदतरीन आहे। ऐं उहा बदतरीन सूरत हाल असीं सिंध सभा पारां सम्झूं था
त इहा रियासत पाण करे पई त जीअं आवाम मसइलनि में अहिड़ो उलझियल हुजे जो उहो कंहिं बि रीति सवाल करण जहिड़ो या बहितर राह वठण जहिड़ो रहे ई न, इहे ई इन सॼे भूचाल में लुआड़जंदो लताड़जंदो रहे। ॿियो, भोजे मथां केस त ईअं आहिनि जहिड़ो कर रुॻो हिन मुल्क अंदरि न पर ही दुनिया अंदरि जेको कुझु थिए पियो उहो सॼो असीं पिया करायूं ऐं सिंधी इनाम पियो कराए। हिन वक़्तु असां थोरी देरि पहिरियां नौशरो फेरोज़ कोर्ट मां निकितासीं छो त अॼु हाज़िरी हुई। नारंगियूं दोस्त हिकिड़े महिरबान वरितियूं, हिकिड़े कुंड सां हिकिड़े होटल जी वेठासीं त पुलिस वारा अची पहुता छो त 3-4 ॾींहं अॻे 17 तारीख़ ते असां पंहिंजे रहबर साईं GM सैयद जे हुज़ूर में उनजे जनम ॾिहाड़े ते सॾु वियासीं। उनजी FIR में बि नालो आहे त उनजो असां उन ई ॾींहं खां जीअं FIR जी ख़बर पई आहे त असां वकीलनि सां ॻाल्हाए छॾियो आहे। वरी अॼु मुंहिंजी हेॾे कोर्ट हुई, न त अॼु ई असां इहो कमु करे छॾियो आहे, पर हिते हिनजी एॾी एफिशिएंसी आहे जो उहो माण्हूअ खे ॻोल्हे अची उते पहुचनि था ऐं जेके क़तल थियनि था, जेके बाहियूं अचनि थियूं ऐं ॿिया जेके लुटफुर आहे, करप्शन आहे, उन्हनि जे लाइ हिननि वटि न टाइम आहे, उन्हनि जे लाइ हिननि वटि अहलियत आहे। मां बि इन बोरो केस खे में शामिल ऐं क़ैद रहियो आहियां पोयां 6-7 महीना। मुंहिंजी लगातार उते मुलाक़ात बंदि रही आख़िरी ॾींहं ताईं। तव्हांखे त सॼी ख़बर आहे त कोर्ट बि न मिली असांखे ऐं न ई उन सां गॾोगॾु को असांखे ज़मानत जे लाइ बि हितां ज़मानतूं रद्द कयूं वयूं ऐं उहे खणी असां वरी नेठि हाई कोर्ट में वञी जॾहिं पहुतासीं तॾहिं को चारो निकितो। उहो बि को ईअं न हुयो त को उते गुज़ारिश रखीसीं ऐं उहा ॾींहंनि जे अंदरि थी, उनखे बि उन्हनि 2-3 महीना लॻा ऐं लॻभॻि 8-9 जेके आहिनि त तारीख़ूं मिलियूं उन खां पोइ इहो थियो आहे। लिगारी बिजाराणी जा 38 बुढड़ा जवान ऐं बीमार नौशहरो डिस्ट्रिक्ट जेल में वाड़ियल आहिनि। 65 सालनि जा के दिलि जा बि मरीज़ आहिनि, के ब्लड प्रेशर जा, के शुगर जा, के मोकनि जा, के ज़हन जा, मुख़्तलिफ़ बीमारियुनि में विढ़ियल। न उते उन्हनि जी सही दवा पई थिए, न को डॉक्टर आहे जेको उन्हनि खे चेकअप करे, या वरी जे अबरी सबरो चेकअप थिए थो त वरी जेलुनि वटि उहा मेडिसन ई कोन्हे जेका हू उन्हनि खे वक़्त सां ॾेई सघनि। उनजे लाइ हू ॿाहिरि लिखाइनि था अधु राति जो त ॿाहिरि मेडिसन कोन ईंदी, या अचण ॾियो त ॿाहिरि मेडिसन कोन ईंदी। इहो सभु कुझु आहे। उन्हनि जूं ज़मानतूं नथियूं थियनि, रोज़ु उन्हनि जूं ज़मानतूं रद्द कयूं थियूं वञनि, जॾहिं त हाई कोर्ट ज़मानत ॾेई चुकी आहे। लाज़िम थिए थो त उन्हनि केसनि जूं ज़मानतूं हाणे नंढी कोर्ट खे खणणु घुरिजनि, पर हिते सभु कुझु हिकिड़े दबाव हेठि आहे ऐं हिकिड़े ऑर्डर हेठि आहे। असां सम्झंदा रहिया आहियूं त अदालतूं ऐं जुडिशरी हिकिड़ो आज़ादु इदारो आहे, इहे जीअं दुनिया जे ॿियनि मुल्कनि में, पर हिते उहो बि हिकिड़ो ईअं सरिश्तो आहे जीअं का मुख़्तियारकारी हुजे या जीअं को ॿियो सरकार जो इदारो हुजे। सॼा कुझु जेके बि आहिनि उहे सभु ऑर्डर फ़ोन जे ज़रिए या जेके चिठियूं अचनि थियूं उन ते उहे फ़ैसिला थियनि था। अॼु बि असां बीठासीं, अॼु वरी असांखे तारीख़ मिली आहे 9 फेबरवरी जी। आख़िर 8 महीना तव्हां तारीख़नि ते हलायो आहे। ही माण्हू ऐं असीं माण्हू ॾोहारी आहियूं अव्हां जी नज़र में, अव्हां वटि एविडेंस आहिनि त तव्हां न असांखे ज़मानतूं था ॾियो, न असांखे मुलाक़ातूं था ॾियो, न असांखे कोर्ट घुरायो था। भला केस हलाए असांखे उन्हनि एविडेंस जे थ्रू सज़ाउनि में मोकिलियो त असां सज़ाऊं भोॻियूं। न सज़ा था ॾियो, न केस था हलायो, रहंदो इहे तकलीफ़ूं भाउरूं भेनरूं ऐं उहे घर जेके घर जा पालनहार जेलुनि में पिया आहिनि, उन्हनि जा चुल्हा विसी विया आहिनि। उन्हनि कर्ज़ खणी माण्हुनि खां हाणे त कर्ज़ जी बि उमेदु ख़तमु थी वई अथनि। घर जा हू टपड़ खपाए पंहिंजा बचा पिया पालनि। इन सॼे तनाज़ुर में सिंध सभा सम्झे थी त हाणे हिकिड़ो ई दरवाज़ो रहे थो, उहो आहे 7 करोड़ सिंधी क़ौम अवाम। ऐं उहो अवाम ई जॾहिं पंहिंजनि माण्हुनि जी वार कंदो तॾहिं ई हिन केस खे मुंहुं ॾेई सघिबो ऐं हिन केस मां असां माण्हुनि खे बचाए सघंदासीं। छो त हीउ केस रुॻो लजार जे घर जे भाउ खे
या रुगो दरिया जे लाइ आवाज़ न आहे, पर हीउ सिंध जो उहो साहस उत्साह आहे जेको सिंध अंदरि थींदड़ समूरनि मुश्किल ॻाल्हियुनि ऐं मामलनि ऐं वारदातुनि जे ख़िलाफ़ु आवाज़ उथे थो। ऐं कोशिशि इहा कई थी वञे त सिंध जे उन आवाज़ खे दॿायो वञे। जॾहिं आवाज़ दॿिजी वेंदा आहिनि तॾहिं क़ौमूं मरी वेंदियूं आहिनि। अचो त गॾिजी क़ौम बचायूं, अचो त गॾिजी उहे ॾुखियल, उहे लताड़ियल, उहे ग़ैर क़ानूनी क़ैद काटींदड़ निगारी बिजारनि जे माण्हुनि क़ैदियुनि जी वार